अस्सलामुअलैकुम दोस्तों अॼु उस्ताद जलाल चांडी जे इश्क जी ॻाल्हि ॿुधाईंदासीं, इश्क जो रिहाण ॿुधाईंदासीं। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जॾहिं नंढड़ो हो त उनखे माइटनि जेको आहे स्कूल मोकिलियो, पर पढ़ाई करे कोन पियो। पोइ माइटनि छा कयो जो पोइ हुनखे ॿकरियूं चराइण लाइ मोकिले छॾियो। पोइ 7 साल जी उमिरि खां हुन ॿकरियूं चारियूं जेको आहे 12 साल जी उमिरि ताईं माना ॿकरियूं चारींदो रहियो जंगल में। पोइ जंगल में माना हीउ पंहिंजे मुंहुं गुनगुनाईंदो रहंदो, ॻाईंदो रहंदो, ऐं हिनखे का ख़बर कान हूंदी। हिनखे पढ़ाई ते माना घणो जेको ध्यानु कोन हूंदो, शौक़ु न हूंदो। पोइ माइटनि जेको आहे हिनखे चयो त बाबा कंहिं न कंहिं धंधे ते लॻे त पोइ वञी हिनखे मास्तर वटि हिकिड़े वटि वठी विया, हुनखे पढ़ाई लाइ चयूं, पर हुते बि न पढ़ियो। मास्तर मारूं ॿारूं बि कढियो, पर पढ़ाई ते तरफ़ जेको आहे उस्ताद खे माना ध्यानु न हूंदो। पोइ हिन माइटनि छा कयो जो हिकिड़े दर्जी वटि वञी छॾे आया त बाबा हीउ वञी कपिड़ा वञी सिबे, भला कुझु पंहिंजे पोरे वारो थी वेंदो, हुनर वारो थी वेंदो, कुझु ॿ रुपया कमाईंदो। पोइ जॾहिं उहो दर्जी वारो कमु करे पियो त पोइ हुनजी नज़र जेका हिकिड़ी न्याणी ते पई ऐं नज़र पई त माना हुनजो इश्क थी वियो हिकिड़ो, माना इश्क जाॻियो ऐं बसि हुनजे दिलि में माना इश्क थी वियो बसि। पोइ उनजे इश्क में माना मदहोश पियो रहे, पंहिंजे मुंहुं गुनगुनाए पियो ऐं कपिड़ा ठाहिण जे बजाए माना कपिड़ा ख़राबु पियो करे, कटे पियो। पोइ माण्हू अचनि पिया, उहो जेको उस्ताद सां हुनजे विढ़नि पिया त बाबा हीउ छा आहे, ऐं हुनजो जेको उस्ताद हुजे लाइक मला जेको हुजे दर्जी, पोइ हुनखे दड़का बि ॾिए पियो त बाबा कुझु ख़्यालु कर, ध्यानु कर। पर उस्ताद जो जेको ध्यानु हुजे, उस्ताद जलाल चांडी जो माना जेको आहे नंढी उमिरि हुजे, पोइ हुनजो ध्यानु जेको माना हू इश्क में गुम हुजे, भई मस्तु हुजे, ऐं कपिड़नि ते हुन ते ध्यानु कोन हुजे। बसि ॿियनि फ़नकारनि जा जेके बि हुजनि माना उहे कलाम पियो ॻाए, पंहिंजे मुंहुं गुनगुनाए पियो, ऐं दर्जी वारे दुकान ते माना हिन जो ध्यानु जेको ॿिए तरफ़ हुजे, बसि ॻाइण में वॼाइण में हुजे। पोइ माइटनि जेको आहे छोकिरी जे माइटनि खे ख़बर पई त बाबा हीअ असांजी माना छोकिरी जे इश्क में गिरफ़्तार लॻो पियो आहे। पोइ हुननि पहिरीं त वात सिर सम्झायो त बाबा हेॾे होॾे न ॾिस, पर उस्ताद जो माना इश्क हूंदो पको। पोइ उन्हनि नेठि माना कावड़ में अची जेको आहे उस्ताद जलाल चांडी खे माना जेको आहे नंढी उमिरि में 12 उमिरि हुई, माना हुनखे ॿधराए पोइ माना एतिरो कुटरायूं जो इलाज कराइण खां पोइ माना मस्तु हलणु टेढ़ो थियो ऐं वॾो इलाज करायूं। पोइ बसि उस्ताद जलाल चांडी खे माना जेको आहे इश्क जी माना चोट लॻी। पोइ हिरण ऐं हुमा वांगुरु पियो घुमे, माना पखी वांगुरु। पोइ हिनजो रूह जेको हुजे मस्तु हुजे। पोइ उन इश्क में माना हिन ॻाइण वॼाइण शुरू कयो ऐं पंहिंजे फ़न जी माना शुरूआति कई ऐं पंहिंजे मुंहुं वॼाइण शुरू कई, खड़ताल ठाही, चपड़ी ठाही ऐं पियो वॼाईंदो हो। पोइ ईअं जॾहिं ॻाइण वॼाइण जो माना घणो जेको शौक़ु ॾिठूं त पोइ हिनखे माना उस्ताद अली गौर मोहर जेको आहे उन वटि छॾे आया माइट। पोइ हीउ दरगाहनि ते माना मेलनि मलाकड़नि ते जेके थींदा हुआ माना उन्हनि ते वञी उर्सनि ते माना ॻाईंदो, माना मज़हबी हिकिड़ो माना थींदो, ॻाइण वॼाइण थींदो जेको दरगाहनि ते ॻाइबो आहे। फ़क़ीरी हूंदा रंग, सूफ़ी रंग सां ॻाइबो ऐं खड़ताल चपड़ी वॼाइण शुरू कई। मेखाननि ते मकाननि ते राग हलंदो। पोइ हलंदे हलंदे उस्ताद जलाल चांडी जो जेको आहे पूरी सिंध में माना पंहिंजे मुर्शिद खां इजाज़त वरिती त बाबा हाणे मां ॻाइणु चाहियां थो ऐं मूंखे वॾो शौक़ु आहे। पोइ पूरी सिंध में थिएटरनि में, मेलनि मलाकड़नि में, हर जाइ ते ॻाइणु शुरू कई, शादियुनि काजनि में। ऐं पोइ त उस्ताद जलाल चांडी ते जॾहिं पहिरियां त माना औरतूं जेके बि हुनजे करे मार कंदी, पोइ त औरतूं माना फ़िदा पियूं थियनि उस्ताद जलाल चांडी ते, माना औरतूं आशिक़ हुयूं। पर उस्ताद जलाल चांडी जेको हिकिड़ो वफ़ादार फ़नकार हो, जंहिं माना पंहिंजी वफ़ा कई ऐं पंहिंजे फ़न सां बि वफ़ा कई ऐं जंहिंसां इश्क कयो हुन सां वफ़ादारी कई ऐं हुन सां तोड़ ताईं निभायो, सम्झो, तोड़ ताईं निभायो। ऐं किन सां त शादियूं बि कयूं उस्ताद जलाल चांडियूं, माना एतिरो माना पंहिंजे वाइदे जो पको ऐं भलो मुड़सो, माना पंहिंजे वाइदे वफ़ा करण वारो हूंदो, वफ़ादार इंसान हो सफ़ा। इश्क जी जेका चोट लॻण खां पोइ उस्ताद जलाल चांडी पंहिंजी माना जेका गायकी में, गुलकारी में, कलाकारी में माना इश्क जूं ॻाल्हियूं घणियूं कंदो, मोहबत जूं, इश्क जूं, आशिक़ जूं, महबूब जूं, त इहे ॻाल्हियूं कंदो। ऐं पोइ हुन जूं ॻाल्हियूं जेके ॾोहिड़नि में बि आम थी वियूं उस्ताद जलाल चांडी जूं।
ऐं जेके इश्क जा फटियल हूंदा, जेके इश्क जा जेके माना धकियल हूंदा माण्हू, उहे अची गॾु थींदा, पोइ उस्ताद जलाल चंद जा कलाम ॿुधंदा ऐं पंहिंजूं माना उहे सिकूं लाहींदा ऐं उहे यादूं जेके हूंदियूं उहे ताज़ा कंदा। तुंहिंजो इश्क हूंदी अहिड़ी शइ आहे। ऐं उस्ताद जलाल चंद खे बि इश्क जो चोट लॻी, इश्क जो धक लॻो, पोइ उस्ताद जलाल चंद माना ॻाइणु शुरू कयो। ऐं जॾहिं ॻाइणु शुरू कयूं, हुन इश्क जो चोट वारो जेको दर्द हो न उस्ताद जी आवाज़ में हो। उस्ताद जी आवाज़ में जॾहिं उहो सुरूर ऐं दर्द जेको उहो अंदरि समायल हो, जॾहिं उहो दर्द ज़बान ते आयो त आवाम हुनखे पसंदि कयो ऐं आवाम हुन दर्द खे पंहिंजो दर्द सम्झो, पंहिंजे दिलि जो आवाज़ु सम्झो। ऐं ईअं उस्ताद जलाल चंद माना दिलनि ते हुकुमरानी करण वारो फ़नकार थी वियो, दिलनि ते हुकुमरानी कंदड़ रागी थी वियो। ऐं आवाम हुनखे ओतिरियूं मोहबत ॾिनियूं, एतिरियूं मोहबत ॾिठियूं जंहिंजी का हद ई न आहे, एतिरियूं मोहबत ॾिनियूं। ऐं अॼु ताईं मोहबतूं ॾींदी पई अचे आवाम, अॼु ताईं चाहींदी पई अचे, अॼु ताईं मोहबतूं ॾींदी पई अचे। हर को फ़िदा आहे हुन ते, हर को हुनजी फ़न जी साराह थो करे, पंहिंजो परायो हर को हुनखे माना साराहे थो, हुनजी कला जे करे, हुनजी सखावत जे करे, हुनजी भाइपी दोस्ती जे करे, हुनजी महिमान नवाज़ी जे करे, हुनजे शौक़नि जे करे, हुनजे इश्क जे करे ऐं हुनजी इश्क जी इंतिहा जे करे। दोस्तो उस्ताद जलाल चंद जेको सचो आशिक़ हो, पको आशिक़ हो, वफ़ादार आशिक़ हो। सलाम आहे उस्ताद जलाल चंद। दोस्तो मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।